नाज़रीन इन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ शाहबख्श लाशारी में, जिते हीअ ॿी शूटिंग बॉल वॉलीबॉल टूर्नामेंट थी रही है। हिन में जेको आहे 32 टीमुनि हिसो वरितो आहे, जेके सिंध, पंजाब, बलोचिस्तान खां आयल आहिनि। उन में हिन वक़्तु जेको आहे माण्हुनि जो वॾे अंग में शिरकत कई वई आहे। अचो त उन हवाले सां हिते रांदीगरनि ऐं टूर्नामेंट कराईंदड़नि ऐं ॾिसंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। जेका इहा रांदि थिए पई आल पाकिस्तान मरू मोहम्मद उमर लाशारी साहब जे नाले खां शूटिंग ऐं पीर बख्श लाशारी पहिरियों त हिननि पंहिंजे बिहाफ ते करायो, पंहिंजी मदद पाण ते। इहो सेकंड जेको टूर्नामेंट आहे, अॻे मार्का ते जॾहिं आयासीं त मिनिस्टर साहब जी ख़ासि हिदायत ते असां हिननि खे ऐलान कयो त तव्हांखे जेका आल पाकिस्तान ॿियो हिते ॾींदासीं। ऐं यकीनन वाक़ई ॾाढो मज़ो आयो। ऐं गवर्नमेंट जेका इन्वेस्ट कई ऑर्गेनाइज़िंग लाइ हिननि खे जेका अमाउंट ॾिनो उहो यकीनन सजायो वियो। ऐं इनशाला ॿियो थी वियो आहे टियों बि 2027 में साॻियनि ॾींहंनि में असां कराईंदासीं। ऐं इहो ई तरीक़ो आहे त शूटिंग बॉल बि हिकु कल्चरल गेम आहे, सिंधी पुरानी गेम आहे। ऐं इन ॻोठ में 1953 खां इहे गेम शूटिंग बॉल खेॾंदा पिया अचनि। ऐं वक़्तनि इन्हनि जे ॻोठ मां काफ़ी असांखे प्लेयर मिलनि पिया, जेके इन ई ॻोठ मां हींअर नेशनल गेम जे लाइ 2 प्लेयर सिलेक्ट थिया ऐं उन्हनि बाक़ाइदे मेडल वठी आया। पहिरीं आल पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट असां ॻोठ वारनि या दोस्तनि जेके असांजा पाड़ेसरी आहिनि, जेके महिरबान आहिनि, सभिनी जी ताउन सां कईसीं। हीअ जेका आहे सा इहा स्पोर्ट्स जेका आहे सा गवर्नमेंट ऑफ सिंध साईं मोहम्मद बख्श महर साहब वज़ीर खेल आहे, ऐं असांजो सेक्रेटरी मुनवर अली मैसर साहब, उन्हनि महिरबानी कई, हिन में असांखे फुल फंडिंग कई आहे। बाक़ी जेको आहे सो टूर्नामेंटूं जेके हूंदियूं आहिनि, हिन में साईं सुठी सपोर्ट कई आहे, पर वरी बि ख़र्चु वधीक आहे। जेको असां ॻोठ वारनि या जेके महिरबान दोस्त आहिनि, उन्हनि बि उन में वॾो ताउन कयो आहे। छाकाणि हिकिड़ी जेका आल पाकिस्तान टूर्नामेंट आहे, हिन में टीए रिहाइश आहे, खाधो आहे, पीतो आहे, या जेको वॾो बंदोबस्तु थिए, हिन में तक़रीबन 12-13 लख ख़र्चु थींदा। पर सिंध गवर्नमेंट जी महिरबानी आहे ऐं फुल ताउन कयो आहे। जी असांजी ॿी आल पाकिस्तान मरहूम उस्ताद पीर बख्श लाशारी ऐं उस्ताद उमर लाशारी यादि में टूर्नामेंट कराए रहिया आहियूं। ऐं असां हर साल टूर्नामेंट कराईंदा आहियूं। हिन में तक़रीबन 26 टीम पंहिंजो 32 टीमनि हिसो वरितो आहे। पूरे पाकिस्तान मां, बलोचिस्तान मां 2 टीमनि हिसो वरितो आहे, पंजाब मां 6 टीमनि हिसो वरितो आहे, ऐं 26 टीमनि जेको आहे सिंध मां हिसो वरितो आहे। ऐं इहो असां हर साल टूर्नामेंट कराईंदा आहियूं विलेज शाहबख्श लाशारी में। हिन में असांखे गवर्नमेंट सपोर्ट करे थी, ऐं ॿियो हणा वणा करे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे दोस्तनि खे यारनि खे सभिनी खे गॾु कंदा आहियूं हिते। ऐं हिन में फाइनल टीम खे असां 50,000 ॾींदासीं, विनर खे ऐं रनर खे असां 30,000 इनाम ॾींदासीं। काफ़ी टाइम खां पोइ हिकु वॾो इवेंट करायो आहे, जेको सिंध गवर्नमेंट जे तावन सां थी रहियो आहे। हिन शूटिंग वॉलीबॉल जेका असांजी इहा जेका सकाफ़ती गेम आहे, इनखे प्रमोट करण लाइ सिंध गवर्नमेंट ने ॾाढा सुठा एफर्ट्स वरिता आहिनि। प्लस में जेके ऑर्गेनाइज़र आहिनि, इहे हिननि जी हणा बणा वीचारा कोशिशि करे ॾिसो त हिन हिकु नंढड़े ॻोठ में पूरे पाकिस्तान मां माण्हू गॾिजिया आहिनि। तव्हां ॾिसो त हिकु मीरपुर ख़ासि खां 20 किलोमीटर खां अॻियां शाहबख्श लाशारी ॻोठ में, जंहिंमें पूरे पाकिस्तान जे कुंड कुर्छ खां माण्हू आया आहिनि, सिर्फ़ु शूटिंग बॉल गेम ॾिसणु ऐं खेॾणु। ॾिसो त खेॾण वारा खिलाड़ी त अचनि था, पर जेके शाइक़ीन दूर दराज खां अचनि था, तव्हांखे उनजो सबूत इहा पब्लिक आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। असल में असांजे ॻोठ में हिन खां अॻु में बि आल पाकिस्तान वॉलीबॉल टूर्नामेंट लॻी आहे। ये ॿियो भेरो उस्ताद मोहम्मद पीर बख्श लाशारी ऐं उस्ताद मोहम्मद उमर लाशारी, जेके पाकिस्तान लेवल जा वॉलीबॉल जा रांदीगर आहे, उन्हनि जी यादि में असां हीअ टूर्नामेंट लॻाई आहे। जेका आल पाकिस्तान टूर्नामेंट आहे, हुन में पंजाब जूं 5 टीमूं, बलोचिस्तान जूं टीमूं ऐं सिंध जूं टीमनि खां सवाइ लोकल टीमनि में हिते शिरकत कई आहे। ऐं असां हिते लोकल टीमनि खे बि मौक़ो ॾिनो आहे त आल पाकिस्तान लेवल जी टीमनि सां मुक़ाबिलो कनि ऐं सिखनि। ऐं ॾाढो सुठो मुक़ाबिलो कयो आहे असांजे स्पेशली भिटबाटी जी टीम, असांजे शाहबख्श लाशारी जी टीम, ॿियनि टीमनि इंटरनेशनल लेवल जे प्लेयरनि सां ॾाढो सुठो मुक़ाबिलो कयो आहे। इहे ॻोठाणनि ऐं सिंध सरकार जे तावन सां। कैमरामैन असद कोसो सां गॾु तालिब चार, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर।